शाह लतीफ़ ऐं संदसि शाइरीअ बाबति जामे मालूमात। लेखक राहिब अली लाड़ी। सवाल: शाह साहब जी ज़िंदगीअ जो अहवाल सभ खां अवल कहिड़े किताब मां मिलियो? जवाब: फारसी ॿोलीअ जे मशहूर किताब तहफ़तुल कलाम में। सवाल: तहफ़तुल कलाम किताब कंहिंजो लिखियल आहे? जवाब: मीर अली शेर कानह जो। सवाल: किताब तहफ़तुल कलाम जो सिंधीअ में तर्जुमो कंहिं कयो ऐं कहिड़े इदारे छपिरायो? जवाब: हिन किताब जो तर्जुमो मखदूम अमीर अहमद कयो ऐं सिंधी अदबी बोर्ड छपिरायो। सवाल: अली शेर कानह खां पोइ कहिड़े लेखक शाह साहब जो ज़िक्र पंहिंजे किताब में कलमबंद कयो? जवाब: सर रिचर्ड बर्टन। सवाल: सर रिचर्ड बर्टन पंहिंजे कहिड़े किताब में शाह साहब जो अहवाल ॾिनो आहे? जवाब: पंहिंजे किताब सिंधु नदीअ जे वादीअ में रहंदड़ क़ौमूं में। सवाल: छा रिचर्ड बर्टन जो मथियों किताब सिंधी ॿोलीअ में तर्जुमो थियो आहे ऐं कहिड़े इदारे छपिरायो आहे? जवाब: ही किताब सिंधी ॿोलीअ में हनीफ सिद्दीक़ीअ तर्जुमो कयो आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड छपिरायो आहे। सवाल: शाह जी ज़िंदगीअ मुतालिक़ पहिरियों किताब कहिड़ो छपियो ऐं कहिड़ो कारण उन जे लिखण जो सबबु बणियो? जवाब: सर बाटल फ़रियल, जंहिं जे नाले सां कराचीअ में फ़रियल हाल आहे, उन जे धीअ जे विंदुर लाइ शाह जी सवाने उमिरि लिखाई वई। सवाल: मथियों किताब कॾहिं छपिजी मार्केट में आयो? जवाब: मथियों किताब छपिजी न सघियो। उन जो मसूदो सिंधी ऐं अंग्रेज़ी ज़बान में कमिश्नर साहब जे कुतुबखाने में मौजूदु आहे। सवाल: अहिड़े कंहिं ॿिए अवाइली किताब बाबति ॼाणो था जंहिं में शाह साहब जे ज़िंदगीअ जो अहवाल ॾिनल हुजे? जवाब: शाह साहब जे ज़िंदगीअ बाबति दीवान ॾियाराम बिदुमल पंहिंजे नंढड़े रिसाले सिंध बाबति थोरो ज़िक्र में घणो तमामु शाह जे ज़िंदगीअ बाबति अहवाल ॾिनो आहे। सवाल: शाह जी ज़िंदगीअ बाबति इहो कहिड़ो पहिरियों किताब आहे जंहिं में शाह जी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मवाद मिले? जवाब: मिर्ज़ा खलीद बेग जो लिखियल किताब अहवाल शाह अब्दुल लतीफ़। सवाल: शाह साहब जा वॾड़ा किथां लॾे अची सिंध में आबाद थिया? जवाब: शाह साहब जा अबा ॾाॾा हिरात मौजूदा अफ़गानिस्तान जे शहर मां लॾे अची सिंध में आबाद थिया। सवाल: शाह साहब जे वॾड़नि मां कहिड़े बुज़ुर्ग जो अहवाल मालूम थी सघियो आहे? जवाब: मीर अलीअ जो, सैयद मीर अलीअ जो। सवाल: सैयद मीर अली जे ॾींहनि में अफ़गानिस्तान ते कहिड़े हाकिम जो राज हो? जवाब: अमीर तैमूर जो। सवाल: अमीर तैमूर शाह साहब जे वॾड़नि मां कहिड़नि खे बरसगीर जे अलॻि अलॻि परगि॒णनि जो हाकिम मुक़ररु कयो? जवाब: अमीर तैमूर 1398 में शाह साहब जे ॾाॾनि मां सैयद मीर अलीअ जे 6 पुटनि मां मीर अब्दुल बाक़ीअ खे अजमेर जो हाकिम, मीर अब्दुल वाहिद खे मुल्तान जो हाकिम, मीर अब्दुल रज़ाक खे बखर जो हाकिम, मीर अबू बकर खे सिवण जो हाकिम मुक़ररु कयो, जॾहिं त मीर शरफुद्दीन खानगाह में रहण पसंद कयो ऐं मीर हैदर शाह खे पिणु हुकूमत आची वई पर हिन इनकार कयो। सवाल: शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सैयद मीर अलीअ जे कहिड़े पुट जे औलाद मां आहे? जवाब: सैयद हैदर शाह। सवाल: सैयद हैदर शाह हिरात खां पंधु करे सिंध जे कहिड़े शहर में अची सकून इख्तियार कई? जवाब: पुराणनि हालनि में। सैयद हैदर शाह सवाल: सैयद हैदर शाह सिंध जे कहिड़ी ज़ात मां शादी कई? जवाब: हाला ज़ात जे शख़्स शाह मोहम्मद हाले वटां। सवाल: सैयद हैदर शाह खे हाला ज़ात जे घरवारीअ मां जेको पुटु ॼाओ उन जो नालो छा हो? जवाब: सैयद मीर अली, जेको संदसि ॾाॾे जो बिन नालो हो। सवाल: हैदर शाह जे पुट सैयद मीर अलीअ पंहिंजे पुट जो नालो छा रखियो? जवाब: सैयद अहमद शाह। सवाल: शाह साहब जा वॾड़ा कहिड़े मुल्क सां मशहूर आहिनि? जवाब: मीरल कोटा। सवाल: मीरल कोटनि किथे रहाइश इख्तियार कई? जवाब: मटियारीअ मुत्तालिब में। सवाल: मीरल कोटनि मां कहिड़े सिंध जे मशहूर बुज़ुर्गनि जो अहवाल मिले थो? जवाब: शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो। सवाल: शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो तफ़सीली अहवाल कहिड़नि किताबनि में मिले थो? जवाब: बयानुल आरिफीन में, जो मियां मोहम्मद रज़ा उर्फ मीर दरियाई ठटवीह सन 1628 में
शाह करीम जी वफ़ात खां फ़क़त 6 साल पोइ लिखियो। सवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाह करीम ताईं शुजरे जो सिलसिलो ॿुधायो। जवाब शाह अब्दुल लतीफ़ सैयद हबीबुल्लाह शाह जो पुटु, सैयद अब्दुल कुदूस जो पोटो, सैयद जमाल शाह जो पड़पोटो ऐं सैयद जमाल शाह वरी शाह अब्दुल करीम जो 2 नंबर पुटु हो। सवाल शाह साहब जे वालिद जो नालो छा हो? जवाब शाह हबीब। सवाल शाह साहब जे वालिदा सॻोड़ी सिंध जे कहिड़े मशहूर खानदान मां हुई? जवाब मखदूम दयाणे जे खानदान मां। सवाल शाह साईं जे कहिड़े ॾाॾे खे सिंध जो चासर सॾियो वेंदो आहे? जवाब शाह करीम भिड़ियो वारे खे। सवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई किथे ॼाओ? जवाब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हाला तालुके जे हाला हवेली ॻोठ में ॼाओ, जेको भिटशाह खां 18 मील परे आहे। सवाल ट्रंप जे लिखत मूजिब शाह साहब जो जनम कॾहिं थियो? जवाब ट्रंप पंहिंजे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले जे दीबाचे में ॼाणायो आहे त शाह साहब 1680 में ॼाओ ऐं 1747 में वफ़ात कया आहिनि। सवाल शाह साहब जे जनम बाबति अक्सर मुहक़िक़ कहिड़ी राय ते मुतफ़िक़ आहिनि? जवाब उन राय ते त शाह साहब 1689 या 1690 में ॼाओ ऐं 14 सफ़र 1752 ते वफ़ात कया आहिनि। सवाल शाह साईं कहिड़े बुज़ुर्ग हस्तीअ जी दुआ सां जनम वरितो? जवाब सैयद हाशिम शाह जी दुआ सां। सवाल शाह साहब आखून अहमद वटि केतिरा साल क़ुरान शरीफ़ पढ़ियो? जवाब 1 साल। सवाल शाह साहब जो वालिद शाह हबीब हाला हवेलीअ खां लॾे किथे अची आबाद थियो? जवाब कोटड़ी में। सवाल शाह साहब जे वालिद शाह हबीब कॾहिं वफ़ात कई? जवाब 1155 हिजरी मुताबिक़ 1742 में। सवाल शाह साईं पंहिंजे महबूब लाइ कहिड़ो रंग पसंदि कयो हो? जवाब ॻाढ़ो रंग, लालण। सवाल अंग्रेज़ कमिश्नर सर बार्टल फिलियर शाह साईं जी ज़िंदगीअ जो अहवाल कहिड़े सन में लिखण जो हुकुम ॾिनो? जवाब 1851 में। इहो कमु 1851 खां 1859 ताईं जारी रहियो। सवाल किताब हिंदुस्तानी मुसलमान जे सिफ़े 323 ते शाह लतीफ़ जो अहवाल ॾिनल आहे। इहो किताब पहिरियों भेरो कॾहिं शाया थियो? जवाब 1966 में। सवाल 2 मार्च 1973 ते शाह साहब जी सवाने हयात ते लिखियल किताबनि जी नुमाइश सिंध जे कहिड़े शहर में थी? जवाब हैदराबाद शहर में। सवाल 1973 में लतीफ़ सरकार जे शाइरी ऐं ज़िंदगीअ ते लिखियल किताबनि जी नुमाइश जी सदारती तक़रीर कंहिं कई? जवाब प्रोफेसर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह। सवाल सिंधी नज़म किताब में शाह लतीफ़ जी सवाने ऐं शाइरी केतिरनि सिफ़नि ते मुश्तमिल आहे? जवाब 9 सिफ़नि ते। सवाल शाह साहब खे मिजाजी कहिड़ी उमिरि में लॻो? जवाब 20 वरनि जी उमिरि में। सवाल शाह साईं जे दौर में सिंधी ज़ुबान लाइ कहिड़ो पहाको मशहूर हो? जवाब सिंधी वाई कलम न आई। सवाल शाह साईं खावड़ी थियण खां लाइ केतिरनि अहम उसूलनि खे अपनाइण जी हिदायत कई आहे? जवाब 2 अहम उसूलनि खे। सवाल सुरखावड़ी जा सभ खां वधीक बेत कहिड़े शाह जे रिसाले में ॾिनल आहिनि? जवाब बम्बई वारे अबुल हसन जे सिंधी छापे में। सवाल शाह साहब वेढ़े झप वारे ॾहर मथां उत्तर ओलह तरफ़ हिकु ॼार जे वेड़ में चिलो कढियो हो, उन जाइ ते पोइ संदसि कहिड़नि फ़क़ीरनि चिलो तिलाकशी कई? जवाब यारू फ़क़ीर ऐं पारू फ़क़ीर। सवाल हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में कणिक 1 रुपए जी केतिरी मिलंदी हुई? जवाब 2.5 मण। सवाल शाह साहब जे वफ़ात वक़्तु मियां सरफराज करोड़े जी उमिरि केतिरी हुई? जवाब 1 साल। सवाल शाह हबीब पंहिंजे पुटु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे कहिड़े शहर में कपिड़े विञण जो हुनुर सिखण लाइ विहारियो हो? जवाब मटियारनि में। सवाल शाह साईं जे दौर में सिंध ते सालियानी केतिरी ढल मिलियल हुई? जवाब 20 लख रुपया। सवाल शाह साईं जे दौर में नादर शाह सिंध मां केतिरा करोड़ फ्रूट करे पाण सां खणी वियो? जवाब 1 करोड़। सवाल अहमद शाह अब्दाली जॾहिं सिंध ते ॿियो भेरो हमलो कयो